नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बरों असां शेयर कंदा हलूं त न्यू सैदाबाद भरिसां कार इल्ज़ाम हेठि जवाबदार धीअ नौजवान पुट खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ अवल छछरवासी तालिब लाखो पंहिंजे पुट मुश्ताक लाखो सां गॾिजी संदसि 16 साला धीअ सुहिणी खे नशो ॾेई रोहिड़ी केनाल में फिटो करे छॾियो, जंहिंजो लाश हिन वक़्त ताईं हथ न अची सघियो आहे। जॾहिं त पुनहू लाखो खे घुटो ॾेई क़त्ल करण बैदि लाश टूल प्लाज़ा वटि झंग में उछलाए छॾियो। इतला ते पुलिस जवाबदार तालिब लाखो ऐं मुश्ताक लाखो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO न्यू सैदाबाद हबीबुल्ला सोहो जो चवणु आहे त जवाबदारनि जे बयान मूजिबि नारी पंहिंजे वेगे भाउ पुनहू लाखो मां 5 महीननि जी ॻोल्हारी बणिजी वई हुई, जंहिंजी मेडिकल टेस्ट कराइण बैदि हुननि ॿिन्ही खे क़त्ल करे छॾियो आहे। SHO चयो त नारी जी लाश हथ करण लाइ टोबा घुराया विया आहिनि, जॾहिं त पुनहू जो लाश तहवील में वरितो वियो आहे। वाज़े रहे त जवाबदार तालिब लाखो जूं 2 शादियूं थियल हुयूं, जिन मां हिकु घरवारी शहनाज़ मां पैदा थींदड़ नारी सुहिणी खे क़त्ल कयो वियो आहे, जॾहिं त ॿी घरवारी नजमा मां थियल नौजवान पुनहू खे बि कार इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो वियो आहे।